नाज़रीन रुख कयूं था बदीन जो, जिते निरेड़ी ढंढ में सनती इदारनि समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि जो गंदो पानी छोड़ कयो पियो वञे, जंहिं सबब ख़ासि तौर ते आबी जीवत खे शदीद नुक़सान पहुची रहियो आहे ऐं उतां जा जेके मुहाणा आहिनि मच्छी मारे गुज़र सफ़र कनि था उन्हनि खे शदीद मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था अब्दुल सत्तार मलाह जी ही ख़ुसूसी रिपोर्ट। हिन वक़्तु मौजूदु आहियां बदीन जी मेन दरिया समुंड जी दिलि ऐं नरेड़ी ढंढ ते हुन वक़्तु ॿेड़े में असीं हींअर मौजूदु आहियूं ऐं असां हुते पता आहियूं जेकी माहीगीर आहिनि ऐं जिन जो हिन ते कारोबार आहे, गंदो पाणी में खारो छॾे वञनि था। हे जेकी मलाह माहीगीर आहिनि जेके समुंड जी दिलि रखी करे हिन समुंड में जिन जो रोज़गार आहे, कारोबार कनि था, गुज़र सफ़र कनि था। काफ़ी महीननि खां हिननि जो गुज़र सफ़र बंदि लॻो पियो आहे, कारो पाणी में छॾीनि था, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं, चमड़ी जी बीमारी, बुख़ार, उल्टियूं ऐं उन्हनि जो कारोबार बंदि आहे। हिन जो सॼो सिस्टम हिन कारोबार ते आहे ऐं सानू आहे, खारी मच्छी आहे, खागो आहे वग़ैरह, उन ते जो कारोबार जेको हले थो, गुज़र सफ़र थिए थो। हिन वक़्तु फाका कशी ज़िंदगी कटे रहिया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हाईंदासीं। जी मूं कंहिं 2004 में शेर लिखियो जंहिंजो हिकिड़ो बंदि हिकिड़ी मिसरा ऐं चवंदुसि, हिते मिलन जो गंदो पाणी आहे, हिते मिलन जो गंदो पाणी आहे, हिते उञायल मज़लूम माहीगीर न्याणी आहे, हिते मारोड़नि जा मरी माल विया, से बुख में थी बदहाल विया, हिन खां मथे छा आज़ार लिखां, छा लिखी ऐं छा लिखां, सुहिणी पंहिंजी सिंध लिखां या जड़ियम तंहिंसां जिंद लिखां या साम्हूं ॾियनि जा सूर लिखां या मल्हा माण्हू मजबूर लिखां या ॿेड़िया तन जा ॿार लिखां या बुख काटीन बीमार लिखां या रूअन ज़ारो ज़ार लिखां, छा लिखी ऐं छा लिखां। ये केमिकल पानी पियो हले, बसि इन में जेको साने जो गुज़ारो असांजो आहे, बसि इहो वञो होड़ो खणी वञे, छोकिरा मारियो 2-2 गिलास खणी अचनि, इन ते गुज़ारो असांजो हले पियो। पाणी सफ़ा किन्नू आहे, पीअण जो बि पाणी आमदरा जे सफ़ा असां भरियूं कोन, सिम जो गंदो पाणी पियो हले, सफ़ा ढूंढ न महिल छा छा पियो अचे सिम मुंहिंजी ख़बर ई कोन थी पए। ऐं हिते जेको सो नरेड़ी ढंढ जेको सो फिशरी डिपार्टमेंट तरफ़ां को बि माना जेको लाइमल सुठो न आहे मारियुनि जे लाइ। ऐं हिते जेको गंदो पाणी सिम में आयो आहे, हिन में जेको सो मच्छी त हुई मरी चुकी आहे, पर जेके हज़ारनि जी तादाद में हिते माहीगीर वेठा आहिनि, बचने वारे बचनि सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि जो रोज़गार ख़राबु थिए पियो। ऐं हिन पाणी खे हू वापराईंदा, हिन पाणी खे इस्तेमालु कंदा, हिन मञा मूज़ी मर्ज़ जूं कई बीमारियूं थींदियूं, जंहिंजे करे हिन खे वॾो नुक़सानु आहे। असां सिंध गवर्नमेंट खां बाक़ाइदे मुतालबो कंदासीं त महिरबानी करे असांजे माहीगीरनि, असांजे मारियुनि ते नज़र रखो ऐं हुननि जा जेके हुकूक जेके हक़ आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि ऐं महिरबानी करे जेको कंपनियुनि मां गंदो पाणी अचे थो उनखे बंदि कयो वञे। अगरि ही गंदो पाणी न बंदि कयो वियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां मलाह बिरादरी अमीर बैर जे प्लेटफॉर्म तां असां हिन जे ख़िलाफ़ु एहतिजाज करे सघूं था। इन खां बहितर आहे असां गवर्नमेंट त महिरबानी करे असांजे माहीगीरनि जा जेके मसइला आहिनि से हल कया वञनि। ख़ासि करे अॼु असां हिन सरज़मीन ते आहियूं त हिते असां ॾिठो आहे त हिते का शइ न रही आहे। हिते त जेके जीत जानवर ॿिया पाणी में मरी विया त मच्छी किथां बचंदी। हाणे हिते जेके हज़ारनि जी तादाद में लेसन बरदार असांजा मारी वेठा आहिनि, जेके फ़ी माण्हू 2-3 हज़ार रुपया फिशरी डिपार्टमेंट में लेसन थो ठाराए, उन्हनि खे अगरि गवर्नमेंट सपोर्ट नथी करे त पोइ इदारा कहिड़े कम जा आहिनि। आउं त सम्झां थो फिशरी डिपार्टमेंट बदीन जो इदारो जेको सो मुकमल न आयल आहे। तव्हां हिते नरेड़ी ढंढ जे ग़रीब माहीगीरनि मलाहनि जा वीचार ॿुधा। हुननि जो इहो ई चवणु आहे त असीं बिल्कुलु इंतिहाई ग़रीब आहियूं। असांजो हिन नरेड़ी ढंढ में जेको गुज़र सफ़र आहे, असीं मच्छी मारे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र ऐं पेट पाले पंहिंजे बचनि जो सो गुज़ारो करियूं था। ऐं हुननि इहो ॿुधायो त हिन में गंदो पाणी छोड़ करे ऐं जेको गंदो पाणी छोड़ करे थो वञे हुन में असांजो कारोबार तबाह ऐं बर्बादु करे छॾियो अथनि। ऐं गंदे पाणी छोड़ करण जे करे असांजा हिते जेके नौजवान मासूम बचा आहिनि, मर्द तौरु जेके नंढा ॿार आहिनि, से पंहिंजे नूर जी जेको नूर जी रोशनी आहे से बि विञाए वेठा आहिनि, जेको हुन खारे पाणी में छोड़ कंदा, जंहिंमें खारे पाणी जी मच्छी मरी वञे थी ऐं इंसान लाइ केतिरो ख़तरनाक आहे। चमड़ी जी मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थियनि थियूं ऐं 10 किलोमीटर हितां खां अस्पताल परे आहे। असां जेको मरीज़ बीमार थिए थो असीं खणी वञूं था, उन विच में खोड़ सारा मसइला पैदा थियनि था। हिननि सिंध गवर्नमेंट खे ऐं वफ़ाक़ खे ऐं वसवरनि खे अपील कई आहे त बराए महिरबानी करे असां मलाह माहीगीर आहियूं जेके मच्छी मारियूं था, जेके असांजा मसइला आहिनि, असांजा उहे जाइज़ मसइला आहिनि, असांजा जाइज़ मसइला हल करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन शाहिद अली जमाली, अब्दुल सत्तार मलाह, काश टीवी, बदीन।